नंढे खंड ते बरतानवी साम्राज्य जे चइनि सदनि खां वधीक अरसे ताईं जे ज़ालिमाणे राॼ जी तारीख़ पढ़ण मां इहा ख़बर पवे थी त समूरे नंढे खंड में सिंध वाहिद परगि॒णो हो जिते अंग्रेज़नि खे सभ खां वधीक ख़ौफ़नाक ऐं दिलेराणी मज़ाहिमत जो मुंहुं ॾिसणो पियो। इहा सिंध ई हुई जिते अंग्रेज़नि खे सभ खां पहिरीं मार्शल लॉ लॻाइणो पियो ऐं जंगी जहाज़नि तां बमबारी करणी पई। इन तारीख़ी ऐं दिलेराणी मज़ाहिमत जे पुठियां हिकु ई शख़्स बीठल हो जंहिंखे सिंध जा माण्हू सूर्य बादशाह जे नाले सां यादि कनि था। हू वाक़ई बि सिंध जो बहादुर बादशाह या ब्रेव किंग हो। नंढे खंड में अंग्रेज़नि ख़िलाफ़ गोरीला वेढ़ जे पहिरें सरवाण ऐं हुर तहरीक जे 6हें पीर पागारे 1909 धारे जनम वरितो। 12 सालनि जी नंढी ॼमार में खेसि गादी संभालणी पई। अंग्रेज़ साम्राज्य सां नफ़रत खेसि वॾड़नि खां विरसे में मिली हुई। सिंध में सूफ़ी सिलसिले जे राशिदी शाख जो बानी ऐं पहिरियों पीर पागारो सैयद सबक़तुल्लाह अवल हो, जंहिं पंहिंजे वालिद पीर मोहम्मद राशिद बिन सैयद मोहम्मद बका जे लाॾाणे बैदि मसनद संभाली ऐं पीर पागारो साहिब दस्तार तौरु मशहूर थियो। उन दौर में हिक पासे सिखनि जा सिंध ते हमला जारी हुआ त ॿिए पासे अंग्रेज़नि जूं मेरियूं अखियूं बि सिंध में खुतल हुयूं। सिंध खे दुश्मननि जी घण रुखी यलगार खां बचाइण लाइ पीर पागारे अवल सरफरोशनि जी हिकु जमायत तयारु करे उन खे हुर जो नालो ॾिनो। उन दौर खां वठी अॼु ताईं पीर पागारनि जा मुरीद हुर सॾाइनि था। हुर माना आज़ाद, जिन खे ग़ुलामी कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। सिंध ते यलगारूं कंदड़ सिखनि ऐं अंग्रेज़नि खे टोटा चॿाईंदड़ हुर तहरीक जे 6हें पीर पागारे सूर्य बादशाह सबक़तुल्लाह शाह राशिदी बि आज़ादी या मौत ऐं वतन या कफ़न जो नारो हणी जॾहिं जंग जो तबल वॼायो त उन जा पड़ाॾा लंडन ताईं महसूस कया विया। सूर्य बादशाह सांगड़ जे मखी ॿेले मां अंग्रेज़नि खे नेकाली ॾियण लाइ तहरीक शुरू कई त अंग्रेज़नि उन खे बग़ावत करार ॾींदे खेसि क़त्ल जे हिक कूड़े केस में मुलविस कयो। उन केस जी पैरवी उन वक़्त जे चोटीअ जे वकील ऐं अॻिते हली पाकिस्तान जे बानी बणियल क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना कई, पर अंग्रेज़नि खेसि 10 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई। 26 मार्च 1930 ते सूर्य बादशाह खे गिरफ़्तार कयो वियो। क़त्ल केस में ज़मानत बैदि 15 सेप्टेम्बर 1930 ते अंग्रेज़नि पारां वधीक कूड़ा केस दाख़िल करे सूर्य बादशाह खे गड़ंग बंगले तां गिरफ़्तार कयो वियो। अंग्रेज़ सूर्य बादशाह खां एॾा ढिनल हुआ जो क़ैद करण बैदि लाॻीतो संदसि जेल ऐं क़ैदखाना तब्दील कंदा रहिया। पहिरीं खेसि रत्नागिरी जेल में रखियो वियो, बाद में राजशाही जेल मदनापुर ऐं उतां वरी अलीपुर जेल ढाका मुंतक़िल कयो वियो। 1936 में सूर्य बादशाह खे जॾहिं नागपुर जेल मां आज़ादु कयो वियो त हू जैसलमेर रस्ते सखर पहुतो। समूरी सिंध पंहिंजे महबूब अॻवान जी आजियां लाइ उथली पई। माण्हू हुन जे हिक इशारे ते पंहिंजी जान घुरण लाइ आता ऐं बेक़रार नज़र आया। सूर्य बादशाह पीर जो ॻोठु पहुचण शर्त अंग्रेज़नि ख़िलाफ़ जिहाद जो ऐलान कयो। आज़ादी या मौत, वतन या कफ़न वारे संदसि नारे सिंध जे अड़बंग जोधनि ऐं जवाननि खे अहिड़ो मोहियो जो हू पतंगनि जियां पाण निछावर करण लाइ हुन जे चौधारी गॾु थी विया। सूर्य बादशाह जी आज़ादीअ वारी हुर तहरीक ते नाले वारे लिखारी मोहम्मद उस्मान ॾीपलाई पंहिंजे मशहूर नावल सांगड़ में जेका मंज़र निगारी कई आहे उहा पढ़ण वटां आहे। ॾीपलाई साहब मूजिब सूर्य बादशाह वटि सिंध जे लाइ सिर तिरीअ ते रखी पहुतल माण्हुनि में रुगो पीर साहब जा हुर मुरीद ई न पर ॿियनि ज़ातियुनि ऐं कुड़मनि जा माण्हू ऐं हिंदू वापारी बि शामिल हुआ। मतिलब त सिंध जी हीअ मज़ाहिमती तहरीक पंहिंजे मज़ाज में हिकु मुकमल सेक्युलर ऐं क़ौमी तहरीक हुई।
सूर्य बादशाह पारां सिंध जी आज़ादीअ लाइ जिहाद वारे ऐलान ऐं वेढ़ाकनि जी धड़ाधड़ भर्ती ॾिसी अंग्रेज़नि जूं वायूं बताल थी वयूं। इहा 1930 जी ॻाल्हि आहे जॾहिं सूर्य बादशाह जी उमिरि 18 साल थी त हुन अंग्रेज़ सरकार जा ॾिनल ॿ उस्ताद जेके खेसि घर में पढ़ाईंदा हुआ ऐं वॾनि खे अंग्रेज़नि जा तोहफ़ा मिलियल इहो चई वापसि करे छॾिया त हू हाणे अंग्रेज़नि जे ॾिनल कंहिं बि शइ खे क़बूल नथो करे सघे। सूर्य बादशाह जे अहिड़नि फ़ैसिलनि अंग्रेज़ सरकार खे परेशान करे छॾियो। आख़िरकार मथसि ॿ कूड़ा केस दाख़िल कया विया जिन में हिकिड़ो पीर ॻोठ शहर वासी नौजवान मोहम्मद इब्राहिम मेमुन खे घर में क़ैद करणु ऐं ॿियो गैर क़ानूनी हथियार रखण जो दाख़िल कयो वियो। पीर साहब खे इन्हनि ॿिन्ही केसनि में गिरफ़्तार कयो वियो जिन में हुनखे 8 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई वई। सूर्य बादशाह उन्हनि ॿिनि केसनि में 6 साल सज़ा पूरी करे 1936 में आज़ादु थी आयो जंहिं बैदि हुन पंहिंजी तहरीक खे अञा बि वधीक मुनज़्ज़म करे तेज़ कयो ऐं बरतानवी सल्तनत जी तॾा वेढ़ लाइ हिकु वॾी गोरीला वेढ़ जी सरवाणी कई। अंग्रेज़नि खेसि 24 अक्टूबर 1941 ते बग़ावत जे केस में गिरफ़्तार कयो। सूर्य बादशाह खे ॿीहर गिरफ़्तार करण वक़्तु अंग्रेज़नि खे खन पल लाइ ईअं लॻो त हुननि को वॾो कोट खटे वरितो आहे पर संदन इहा ख़ुशफ़हमी उन वक़्तु भवाइतो ख़्वाब बणिजी वई जॾहिं हुर मुजाहिद पंहिंजे अज़ीम सरवाण महबूब ऐं मुर्शिद जी गिरफ़्तारीअ ख़िलाफ़ जवाबी कार्रवाई तौरु बरतानवी सल्तनत जे मथां विझ बणिजी कड़की पिया। सिंध में अंग्रेज़नि ते एतिरा त शदीद हमला कया विया जो हुननि जी चुरपुर महदूद थी वई। हुननि जो जासूस नेटवर्क या मुख़बिरी वारो निज़ाम तबाह थी वियो। अंग्रेज़ ऑफिसर शाही ऐं संदन पुछ लटकाऊ देसी गदारनि जो जीअण जंजाल थी वियो। अंग्रेज़नि जे लाइ हथियार ऐं बारूद ढोईंदड़ ट्रेनूं केरायूं वयूं। बरतानवी सल्तनत हुर तहरीक खे चिथण लाइ 9 चोटीअ जा ज़ोर लाथा, ज़ुल्मनि जी इंतिहा करे छॾी। सिंध में मार्शल लॉ लॻाए हुर एक्ट नाफ़िज़ कयो वियो। जंगी जहाज़नि तां बमबारी करे वसंदियुनि जूं वसंदियूं तबाह कयूं वयूं। हज़ारे माण्हुनि जो क़त्लेआम कयो वियो ऐं वधीक हज़ारे माण्हुनि खे ॿारनि बचनि सूधो बांदी बणाए कैंपुनि में क़ैद कयो वियो। पर हू सूर्य बादशाह जी तरबियत वरितल सुजाग ज़हननि, बेदार ज़मीरनि ऐं गैरतमंद हुरनि जी हिमत ऐं हौसला न टोड़े सघिया। समूरा हीला हलाइण बावजूदि शर्मनाक नाकामी खां पोइ अंग्रेज़ एतिरा त मजबूर थिया जो हुननि सूर्य बादशाह जे आॾो गोॾा खोड़ींदे खेसि मज़ाहिमती तहरीक तां हथु खणण जी सूरत में सखर खां नवाबशाह ताईं हिकु रियासत ॾियण जी बि आछ कई। सूर्य बादशाह अहिड़ियूं आछूं थुॾींदे हिकु मथेर मुड़ुस वारो मौत क़बूलियो। सिंध जे हिन बबर शींहं खे 20 मार्च 1943 ते हैदराबाद जेल में फाही ॾेई शहीद कयो वियो। सूर्य बादशाह क़ैद वारे अरसे दौरान हिकु अंग्रेज़ ऑफिसर सां शतरंज खेॾंदो हो ऐं फाहीअ वारी राति बि हू एॾो त पुरसुकून हो जो अंग्रेज़ खां शतरंज जूं समूरियूं बाज़ियूं खटे वरितियूं। सूर्य बादशाह जी शहादत खां अॻु वारनि कुझु घड़ियुनि बाबति मशहूरु थियल अहिड़ियुनि कुझु ॾंद कथाउनि सूर्य बादशाह खे सिंध लाइ हिकु देवमालाई किरदारु बणाए छॾियो। अंग्रेज़ सूर्य बादशाह जे शहीद थियण खां पोइ बि हुन खां केॾा ॾिनल हुआ इन जो अंदाज़ो इन मां लॻाए सघिजे थो त फाही ॾियण बैदि संदसि मढ़ गुम कयो वियो। अॼु ताईं संदन आख़िरी आरामगाह जो पतो न पइजी सघियो आहे। सूर्य बादशाह 35 वरहनि जी फूह जवानीअ में शहादत माणी। सूर्य बादशाह सबक़तुल्ला शाह को जज़्बाती या अलहड़ क़िस्म जो वेढ़ाक अॻवान न हो। तइदो बंद जे शुरूआती अरसे दौरान हुन दुनिया जे केतिरनि ई इनक़लाबी तहरीकुनि जो न रुॻो इभ्यास कयो हो पर इनक़लाबी अॻवाननि सां मुलाक़ातूं बि कयूं हुयूं। हुन जी इनक़लाबी मज़ाहिमती तहरीक उन दौर में बि केॾी न एडवांस हुई। उन जो अंदाज़ो इन मां लॻाए सघिजे थो त हुर मज़ाहिमती तहरीक में मर्दनि सां गॾु हज़ारे हुरियाणियुनि बि कुल्हो कुल्हे में मिलाए आज़ादीअ वारी जंग विड़ी। केतिरनि ई शहादत माणी ऐं केतिरियूं ई पंहिंजे मर्दनि जियां बांदी बणायूं वयूं।
सूर्य बादशाह जूं दूर अंदेश नज़रूं ईंदड़ ज़माननि खे ॾिसण जी सलाहियत रखंदड़ बि हुयूं। उन वक़्तु मुस्लिम लीग जे प्लेटफॉर्म तां पाकिस्तान जे क़याम लाइ जाखोड़ींदड़ साईं GM सैयद जॾहिं मुलाक़ात लाइ वटसि आयो त सूर्य बादशाह मुरकंदे खेसि चयो त सैयद साहब जॾहिं पाकिस्तान ठही वियो त पोइ तव्हांखे मखण मां वार जीअं ॿाहिरि कढी फिटो कयो वेंदो ऐं पोइ वेठा मयारनि वारा किताब लिखंदव। सूर्य बादशाह जी इहा अॻकथी 16 आना सच साबित थी। साईं GM सैयद पंहिंजे किताब में सूर्य बादशाह खे भेटा पेश कंदे मुजाहिद आज़म ऐं रईसुल अहरार करार ॾिनो। सूर्य बादशाह जी शहादत खां पोइ संदन ॿिन्ही फर्ज़ंदनि सैयद सिकंदर शाह ऐं सैयद नादिर शाह खे अलीगढ़ हिंदुस्तान मुंतक़िल कयो वियो। हुर पंहिंजे शहीद कयल बहादुर बादशाह जे ॿिन्ही शहज़ादनि सां मिलण लाइ जॾहिं उते वॾे अंग में पहुचण लॻा त अंग्रेज़ तंग अचे ॿिन्ही नींगरनि खे बर्तानिया वठी आया। पाकिस्तान ठहण खां पोइ सूर्य बादशाह जी गादी बहाल थी त सूर्य बादशाह जे वॾे फर्ज़ंद सैयद सिकंदर शाह अलमारूफ शाह मर्दान शाह सानी खे 4 फरवरी 1952 ते गादीअ जे मसनद ते विहारियो वियो ऐं हुन 7 पागारे जी दस्तार माणी। सूर्य बादशाह जी शहादत खां पोइ बि हुरनि जी मज़ाहिमत जारी रही, पर जीअं चवणी आहे त मीरनि खे बि पंहिंजनि मां लॻी तीअं अंग्रेज़ जे मकारनि हणी वञी हंधि कयो। सूर्य बादशाह जे हयातीअ में ई अंग्रेज़नि वेकाऊ वॾेरनि दरबारी सरदारनि कामोरनि ऐं देसी दलालनि जे ज़रिए सूर्य बादशाह ऐं संदसि इनकलाबी होर तहरीक जी किरदार कुशी जी जेका मुहिम शुरू कई हुई उन असर ॾेखारणु शुरू कया हुआ। हुर मुजाहिदनि खे धाड़ेल फोरू ज़ालिम माण्हुनि जे मिल्कियतुनि ते हमला कंदड़ ऐं रहज़न करार ॾियण वारी अंग्रेज़नि जी प्रोपेगेंडा जो सिंध जे ॿियनि जमायतनि ऐं धुरियुनि पारां को असराइतो जवाबु साम्हूं न आयो ऐं माण्हुनि जी अक्सरियत हिन इनकलाबी तहरीक खां कटियल ऐं अलॻि थलॻ रही। सिंध जी हिन अज़ीम मज़ाहिमती तहरीक ॾांहुं उन वक़्त जी सियासी तंज़ीमुनि ऐं अॻुवाणनि जो इहो रवैयो सूर्य बादशाह ऐं संदसि इनकलाबी तहरीक लाइ पुठीअ में वाहियल खंजर साबित थियो। शाह मर्दान शाह सानी खां वेंदे हाणोके पीर पागारे सबक़तुल्लाह शाह ताईं हुर जमायत सां वाॻियल हर माण्हूअ जी इहा मयार बिल्कुलु बि ठहे थी त सिंध पंहिंजे सूर्य बादशाह खे अकेलो करे मारायो। केॾो न वॾो अलमियो आहे जो सूर्य बादशाह जे पोटे सदरदीन शाह राशिदी खे अॼु इहो मुतालबो थो करणो पवे त आज़ादीअ वारी तहरीक जे अज़ीम सूरमे ऐं रहबर सूर्य बादशाह जो तालीमी निसाब में ज़िक्र शामिल कयो वञे त जीअं ईंदड़ नस्लनि खे पंहिंजे क़ौमी हीरो जी ख़बर पइजी सघे कि पूरी कौम इस वक्त शुक्र अदा करे कि साम्राज्य से आज़ादी के लिए जो मूवमेंट की थी और गुरिल्ला वॉर की थी हुर जमायत ने आज़ादी के लिए इस खित्ते में, उसकी आप आज देखेंगे कि हिंदुस्तान जो है उसके अंदर मुसलमान एक गैर यकीनी कैफियत में गुजर रहा है और इस पाकिस्तान के अंदर मुसलमान बाइज्जत तरीके से अपनी ज़िंदगी गुजर रहा है और कोई पाबंदी नहीं है। और ये मुसलमान आज महसूस करें इस खित्ते में कि वो जिस तरीके से अपना कंधा कंधे में मिला के एक दूसरे के साथ कौमी तराना गाते हैं और इस मुल्क की आज़ादी के लिए 23 मार्च मनाते हैं, ये सब मैं समझता हूँ उस निसाब के अंदर होना चाहिए कि 20 मार्च भी बहुत तरजीह देनी चाहिए और इसको तरजीह इस तरीके से देनी चाहिए कि तीसरी जमात के बाद इस सारे सिलसिले को बाकायदा सिलेबस में होना चाहिए, निसाब में होना चाहिए कि बच्चों को पता चले कि सूर्य बादशाह पीर पगारो सिबगतुल्लाह शाह 6 जो थे वो थे साम्राज्य के खिलाफ एक मूवमेंट चलाने वाले लीडर और वो लीडर थे जिन्होंने इस्लाम की भी और अपनी आज़ादी की भी जंग लड़ी और शहादत नसीब उनको हुई। और मैं समझता हूँ हम भी गुरेज नहीं करेंगे। जब भी कोई बुरा वक्त आया है तो पाकिस्तान के लिए बॉर्डर्स पे हुर जमायत आज भी शाना बशाना फौज के साथ होती है। सांघड़ जहिड़ो तारीख़ी नावल सिरजींदड़ जोधे लिखारी मोहम्मद इस्मान डीपलाई जा इहे लफ़्ज़ सिंध जी तारीख़ में सदाईं इहा मयार बणिजी गूंजंदा रहंदा त असांजे नए नस्ल जे ज़हननि सां इहो केॾो न ज़ुल्म चइबो जो अहिड़ा मुजाहिद जिन जा अक्सर फ़र्द रोज़े निमाज़ ज़कात हज ऐं जिहाद जा पूरा पाबंद हुजनि तिन खे त ॾोहारी रहज़न ऐं धाड़ेल बणाए ॾेखारियो वञे ऐं उहे जेके धारियुनि वटि वतन ऐं क़ौम जो तीनवाल करण ते मुछूं वटींदा हुजनि तिन खे वॾे तुम तराक सां रहबर सॾियो वञे।